SSP सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जी हिदायतुनि ते मंशियात के खिलाफ सख्त कार्रवाइयों जारी। इन सिलसिले में CIA पुलिस सांगड़ स्नैक चेकिंग दौरान जवाबदार अहमद उर्फ सम्मो ब्रोही के गिरफ्तार करे वरितो। गिरफ्तार जवाबदार वटां कराची में चोरी थियल रिक्शा ऐं 630 ग्राम चर्स हथ कई वई। जवाबदार चर्स स्मगलिंग लाइ रिक्शो इस्तेमाल करे रहियो हो। जवाबदार खिलाफ 2 अलग-अलग केस दाखिल कया विया आहिनि। SHO शेदापुर दीदार हुसैन पंहिंजे मातहत अमलदारनि सां गॾिजी चर्स जो विकिरो कंदड़ जवाबदार खान साहब रिंद के गिरफ्तार करे संदसि कब्ज़े में 2040 ग्राम चर्स हथ करे वरितो ऐं एंटी नार्कोटिक्स एक्ट तहत केस दाखिल करे वधीक जांच पिण शुरू करे छॾी आहे। जॾहिं त ॿी कार्रवाई में क़त्ल जी कोशिश जे जवाबदार सज्जाद अली पठान के गिरफ्तार कयो वियो आहे। SHO खाही महबूब अली चाचड़ मंशियात फरोश आसन कोहली के गिरफ्तार करे संदसि कब्ज़े में 1010 ग्राम चर्स हथ करे उन ते एंटी नार्कोटिक्स एक्ट तहत केस दाखिल करे छॾियो आहे। टंडो आदम जे SHO इम्तियाज़ अली खावड़ मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाइयों कंदे 4 कामयाब कार्रवाइयों कयूं आहिनि। पहिरीं कार्रवाई में शर्जील अहमद मुगल के गिरफ्तार करे संदसि कब्ज़े में 10 लीटर शराब हथ कयो वियो। ॿी कार्रवाई में मंशियात फरोश खुरम पठान के गिरफ्तार कयो वियो। संदसि कब्ज़े में बि 10 लीटर शराब हथ कयो वियो आहे। टी कार्रवाई में मंशियात फरोश शहबाज राजपूत के गिरफ्तार करे संदसि जे बि कब्ज़े में 10 लीटर शराब हथ कयो वियो आहे। जॾहिं त चौथी कार्रवाई में बि गुलाम अब्बास कुरैशी के गिरफ्तार करे संदसि जे कब्ज़े में बि 10 लीटर शराब पिण हथ कयो वियो आहे। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची